हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु प्रेमी कंहिं महात्मा जे शरण में वियो ऐं अर्ज़ु कयईं त मुंहिंजो कुटुंब वॾो आहे, मुंहिंजी फैमिली वॾी आहे, आमदनी थोरी आहे ऐं कर्ज़ु वञे थो चढ़ंदो। को रस्तो ॿुधायो जीअं कर्ज़ु बि लहे ऐं गुज़ारो बि चङी तरह थिए। जंहिं महात्मा वटि प्रेमी वियो उहो महात्मा पाण विष्णु जो उपासक हुओ, विष्णु जो पुजारी हुओ। सो चयाईंसि त विष्णु भॻवान खे आराधना ऐं पूजा कर, हू लक्ष्मी जो पति आहे, सो ज़रूरु तो ते दया कंदो। हिन 12 साल विष्णु भॻवान जी पूजा कई, भॼन ॾाढी प्रेम ऐं विधि सां कयो, पर चाड़ो कोन थियसि। न को हिन जो कर्ज़ु लथो ऐं वधीक कर्ज़ी थी वियो। हिकु ॿिए महात्मा सां गॾियो जो शिव जो भॻत हुओ। उन चयसि त शिव भॻवानु भोले भंडारी आहे, हू भोलो भंडारी आहे ऐं दुनियावी पदार्थ जल्द ॾींदो आहे। हिन जे मन में वेही वियो त 12 वरिया अजाया वञाया अथमि, सो हाणे महादेव जी पूजा करणु लॻो। अंदर में खेसि विष्णु भॻवान लाइ एतिरो त देवश भाव थियो जो वास धूप बि अहिड़ी तरह पियो करे जो इहो विष्णु भॻवान जी मूर्ति ॾे न वञे। हिकु दफ़े ॾिठाई त इहो धूप उन तरफ़ पियो वञे त छा कयाईं जो कपा खणी विष्णु भॻवान जी मूर्ति जी नक में ॿिन्ही तरफ़ विझणु लॻो त इहा सुगंध, इहा खुशबू अंदरि न वञेसि। इन ई तरह ई उन वक़्तु ई विष्णु भॻवान प्रगट थी चवणु लॻो त प्यारा वरगुर, चयईं त 12 साल अवां जी मूं पूजा कई ऐं हाणे जॾहिं ॿिए जो उपासक थियो आहियां, ॿिए जी पूजा करे रहियो आहियां त वर ठा ॾियणु चाहियो। भॻवान चयसि त प्यारा, हेतिरो वक़्तु तो मूंखे हिकु जड़ पत्थर जी मूर्ति सम्झी पे पूॼो, पर अॼु तो मूंखे चेतन भाव सां सम्झे थो ऐं ख़्यालु थियो अथई त मूंखे तुंहिंजे कयल वास धूप मां सुगंध ईंदी आहे। ना त छो हूंद मुंहिंजे नक में कपा विझें वा। अॼु तो मूंखे भॻवान सम्झी, पत्थर खां जुदा सम्झी, इन करे मुंहिंजे नक में तो कपा विधो। पहिरीं तूं मूंखे पत्थर करे पुॼींदो हुएं, मां त उन्हनि खे त फल ॾियां जेके मुंहिंजे चेतन स्वरूप सम्झी था मूंखे पूॼीनि। चयाईं त साईं मुंहिंजी मदद करियो, मुंहिंजो ही दुख दूर करियो। भॻवान चयसि त तोखे रुगो धन दौलत न, पर चारई पदार्थ धर्म, अर्थ, काम ऐं मोक्ष हासिल थींदा। कबीर साहिब जे शब्द में इहा ई सिख्या आहे, पर भरोसो पूरन तरह जो हुजे। कबीर साहिब हिकु हंधि साफ़ सम्झायो आहे त हिन दुनिया में केर बि कंहिंजो साथी नथो थिए। हर हिक खे हिन जीवन में ई पंहिंजो कल्याण करणो आहे, न त वरी भटकणो पवंदसि। जीअं बिजली जो चमको कण मात्र आकाश में थिए थो, तीअं हिन शरीर जो रहणु आहे। उन चमके में जेको इंसान पंहिंजो कमु कढी वठे थो, इहो ई सियाणो थो ॻणिजे। माना जीअं आसमान में बिजली कड़कंदी आहे, उहा सिर्फ़ु कुझु पल लाइ हूंदी आहे। जीअं तारे जो किरण सिर्फ़ु ॾिसण में कुझु पल लाइ ईंदो आहे, तीअं इंसान जो जनम बि कुझु ई ॻणिजो आहे, जेको तमामु ई घटि वक़्तु आहे। इन में जेको भॻवान खे सम्झे थो ऐं पंहिंजो जेको चाहे थो उहो भॻवान खे पाए थो, उन ई तरह कुझु हाराए हलणो पवे थो। माण्हू चवनि था त संतनि वटि त रुगो ज्ञान जा उपदेश था मिलनि, मगर व्यवहार बाबति कुझु इहे नथा ॼाणनि त जंहिं वण जे मोल पाड़ खे पाणी ॾिनो, उन ॼण सारे वण खे पाणी ॾेई साओ सब्ज़ कयो। आत्मा जो ज्ञान सभिनी सुखनि पदार्थनि जी पाड़ आहे।
असल त आत्मज्ञान आहे दुनिया जा पदार्थ वहिंवार सभु पाछे बराबरि आहिनि। इहो सम्झणु ज़रूरी आहे त पाछो असल सां गॾु ई रहंदो आहे ऐं जुदा कदाचित कोन थींदो आहे। ॾिस, माण्हू वञनि था संतनि पार ऐं चवनि था त सिर्फ़ु संत ज्ञान ई ॾीनि था, ऐं इन ज्ञान में असां वहिंवारी गृहस्थियुनि जो कहिड़ो कमु। पर ईअं न था सम्झनि त दुनिया में हर हिकु शइ न आत्म ज्ञान मां निकितल आहे, ऐं जेको बि इंसान कुझु हिन ज़िंदगी में चाहे थो उहो सभु आत्म ज्ञान जे पुठियां आसानी सां इंसान खे मिले थो। आत्म ज्ञान माना पंहिंजे पाण जो ज्ञान। जॾहिं इंसान खे पंहिंजे पाण जो ज्ञान हूंदो तॾहिं हू पंहिंजे अंदरनि ते कंट्रोल कंदो। जॾहिं हू अंदरनि खे कंट्रोल करे सघे थो त दुनिया में हर शइ खे, हर प्राप्त शइ खे पाए सघे थो जेकी एग्ज़िस्ट करे थी। चओ जय सियाराम। अगरि ही कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो। सत्संग में सभिनी खां वधीक शइ महत्वपूर्ण शइ आहे त तव्हांजो ध्यानु। ऐं भॻवान खे हिकु मूर्ति या हिकु फोटो करे न सम्झो। भॻवान खे इंसान जी नज़र सां ॾिसो, भॻवान खे भॻवान करे सम्झो, उन में साहु सम्झो त तव्हांजो बि उन भॻत वांगुरु हर ख़्वाहिश पूरी थिए। चओ जय सियाराम। माना चवण जो मतिलबु इहो आहे त जॾहिं बि शेवा कयो सची सिक सां कयो, हिनखे पथर सम्झी न कयो, मूर्ति खे पथर सम्झी न कयो। चओ जय सियाराम। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे वधि में वधि शेयर कयो।